अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आया मोहम्मद पमर शामिल करूँ था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, ठठे जे कोहिस्तानी ऐं साहिली पट्टी समेत पूरे ज़िले अंदर चौपाए माल में ओचितो पखड़ियल पुरअसरार बीमारी सबब वॾे अंग में चौपायो माल मरी वियो आहे, जंहिं करे भागिन के मथे ते हथ अची विया आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी ठठे तालुके जे रिपोर्टर आकाश जाखरो जी ख़बर मूजिब मालवंद ममताज़ पालारी आचार हालो घंवर जाखरो साहब ॾिनो मीर भर ऐं ॿियनि दाह ॾींदे चयो त ओचितो चौपाए माल में दाणनि गले में गंढा थियण समेत मुख़्तलिफ़ पुरअसरार बीमारियूं पखड़जी वियूं आहिनि। उन करे असांजा केतिरा ई जानवर मरी विया आहिनि जेके असांजे रोज़गार जो वाहिद वसीलो हुआ। हुननि वेटरनरी खाते जे आला इख्तियारिन खां मुतालबो कयो आहे त कोहिस्तानी तोड़े साहिली पट्टी समेत पूरे ज़िले में चौपाए माल जे इलाज लाइ डॉक्टरनि जूं टीमूं मोकिलियूं वञनि, चौपाए माल जो इलाज कराए नुक़सान खां बचायो वञे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।